मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़िले नौशल फिरोज़ जे इल्मी अदबी माना ईअं करे चओ त हिते जा वॾा किरदार हिन शहर जा हिन ॻोठ जा मचुर में जो किरदार मौजूदु आहे भाऊ बशीर हुसैनी साहब। बशीर हुसैनी इन करे हिकिड़ो अहम कम सां गॾोगॾु साईं जन जा जेके शौक़ु आहिनि उहे बि इंतिहाई हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा शौक़ु आहिनि जेके तमामु घटि माण्हू कंदा आहिनि, ख़ुशूसन सिंध जा माण्हू जिन में अता चाहियो हुजे या चंद अहिड़ा ॿिए माण्हू हुजनि जेके इन शौक़ सां वाबस्ता आहिनि। बाक़ी इहो शौक़ु केर बि न पियो करे। साईं जिन वटि जॾहिं असां पहुतासीं त साईं जिन वटि पहिरियां बि दोस्त वेठा हुआ। 1913 खां वठी 1990 ताईं जेके बि फिल्मूं ठहियूं उन्हनि जो मुकमिल कंप्यूटर दिमाग़ रखण वारो चवंदा गुलाम शबीर, उहो बि हिते मौजूदु हुयो, जेके पंहिंजो शौक़ु कनि पिया मुख़्तलिफ़ फोनोग्राम्स ते ऐं ऑडियो वीडियो टेप्स ते रेडियन ते उहे पंहिंजो शौक़ु पूरो कनि पिया। त अॼु तव्हांखे मिलाईंदासीं भाऊ बशीर हुसैनी साहब। असांजो बचपन खां वठी मचुर जेको साहिती परगिणे में हिकिड़ो खितो आहे जेको इल्मी अदबी सां हुनजो वास्तो आहे। हितां वॾा वॾा फ़नकार थी गुज़रिया आहिनि, शाइर बि अदीब बि। मक़सदु फ़नून लतीफ़ सां हिन ॻोठ जो वॾो चाव। इन में असांजो 1920 धारे ॾाढो मोलाई गुलाम कादिर बिस्तरो मास्टर चंद्र खां पहिरियां ई हितां जो फ़नकार हुयो। उन जा बि कलाम ॿुधासीं। उन खां पोइ नूर हुसैन बिस्तरो आहे, रज़ा हुसैन बिस्तरो आहे, साईं मशहूरु गुलाम सिंह बिस्तरो आहे ऐं ॿिया असांजा शाइर या वरी जेके रेडियो लिसनर आहिनि, माना सनाला बिस्तरो आहे, नज़ीर बिस्तरो जेको कमु पियर आहे मेलनि में। हाणे इहे ॼणो असांखे इश्क़ु पंहिंजे ॻोठ सां ॼणो हिकिड़ो माहौल हुयो जंहिंमें असांखे इहो इश्क़ु थियो। इन जे करे असां हिन शइ खे सेव कयो। तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं नायाब शयूं नाजाब जेके टेक्निकल आहिनि उहे मौजूदु आहिनि, सभिनी जो अलॻि अलॻि तइदाद उहा ॿुधाईंदो तव्हां? हा, छा आहे त मूं वटि हिकु त पुराणा रेडिया आहिनि जेके नेशनल जा या ॻाढ़ा जेके कवरा रहंदा आहिनि उहे 2-3 आहिनि। उन खां पोइ ॿिया बि काफ़ी रेडिया आहिनि। उन खां पोइ टोटल तइदाद रेडियन जो केतिरो आहे? रेडिया मूं वटि 4 खनि रेडिया आहिनि ऐं 2 फोना चेंजर आहिनि ऐं 4 कार्ड आहिनि फोन चेंजर जा ऐं 400 खां कैसेटूं आहिनि टेपियूं। उन खां पोइ मूं वटि VCR बि आहे ऐं उन जूं बि 100 खनि मूं वटि VCR जूं कैसेटूं बि आहिनि जंहिंमें पुराणियूं फिल्मूं उन जा गाना आहिनि। इहो सॼो नायाब मटीरियल मवाद गॾु करण में केतिरा कशाला तव्हां कढिया? हा, छा आहे त मुंहिंजो पुराणी शयूं आहिनि। कॾहिं बि बिजलीअ ते न हलाईंदो, हुनखे सेलनि ते हलाईंदो आहियां त मथां ख़राबु थी सही लाइट जी इन जे करे झटके जे करे। बाक़ी ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके मां लाइट ते हलायां, बाक़ी रेडिया जेके आहिनि सभु सेलनि ते हलाईंदो आहियां। लाज़मी आहे इलेक्ट्रिक जी शइ आहे, किथे को बटन जी ख़राबी या का हेड वग़ैरह या रूरल वग़ैरह हिननि में मसइला हूंदा नी, पोइ इहे जे ख़राबु थियनि त उहे तव्हां सेट करण में तव्हांखे छा छा? हा, छा आहे त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना कुझु ठही थी वञनि, ॿियूं के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ठहण में थोरी माना ॾुखियूं थियूं लॻनि। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे सेलनि ते हलायां त जीअं उन्हनि खे लाइट जो झटको न लॻे। ठही त माना हो वञनि थियूं पर ॼण हुनजो हिकिड़ी नायाब शइ आहे, उनखे मां कोशिशि कंदो आहियां त उनखे सेलनि ते हलायां। मां तव्हांखे ॿुधाईंदो न त साईं बशीर हुसैनी उहो वाहिद माण्हू आहे जेको पंहिंजनि भाइरनि खे या दोस्तनि खे सालगिरह जी गिफ्ट में बि रेडियो गिफ्ट कंदो आहे। ताज़ो हिकिड़ी अहिड़ी सोशल मीडिया ते साईं जी असां वीडियो ॾिठीसीं जेका पंहिंजे भाउ खे रेडियो गिफ्ट करे पियो हुनजे सालगिरह जे मौक़े ते। साईं तव्हांखे इहो शौक़ु त आहे, पर छा था सम्झो त अॻिते हली ईंदड़ नस्ल हिननि शयुनि सां निभाउ करे सघंदो? हा, ईंदड़ नस्ल त छा, पर जेको हींअर असांजो हम उमिरि आहे उन्हनि खे बि माना हीअ शइ ॼण ईअं थी लॻे त ॼण ही तव्हां माना अजायो वक़्तु था विञायो। पोइ कॾहिं कॾहिं मां रेडियो खणी ईंदो आहियां, पोइ इमाम बारगाह आहे या हिते वेहंदो आहियां, पोइ हुते वञी बनूड़े ते वेही ॿुधंदो आहियां त मूंखे चवंदा आहिनि इमाम बारगाह में रेडियो पियो हले। मुंहिंजे मोबाइल खोले किन इन में आहे हिन में आहे, पोइ हुनखे मञिणो पवंदो आहे न वाक़ई रेडियो में सुठी शयूं आहिनि, मोबाइल में किन पियो आहे।
सो मक़सदु चवण जो त माना रेडियो में साफ़ सुथरो माहौल आहे, उन में अहिड़ो किन न आहे, उन में तइलीमी प्रोग्राम आहिनि, इन जे करे असांजी मोहबत आहे। शाम जो जेकर मां बनीअ ॾे बाग ॾे घुमणु वेंदो आहियां, मां बारगाह ॾे, मां रेडियो खणी वेंदो आहियां, हुते वेहंदो आहियां त 2 टे मिंट ॿुधंदो आहियां। हिन शौक़ खां सर अलावा तव्हांजा ॿी कहिड़ा शौक़ आहिनि? हा मुंहिंजो बचपन खां वठी जेको शौक़ु हो, हिकु त पहिरें त मुंहिंजो रेडियो सां शौक़ु हुयो, खतनि जो ऐं रेडियो ते ॿुधण जो। उन खां पोइ मूंखे ड्राइंग जो शौक़ु हो, मां मिडिल खां वठी ड्राइंग सिखियो हुअसि। हिते उस्तादु हूंदो, गुल मोहम्मद हूंदो, साईं मोहम्मद भान हूंदो, उन्हनि मां ड्राइंग सिखियसि। पोइ मां ड्राइंग इंटर एलिमेंट्री में कई, इंटर ड्राइंग कई। उन खां पोइ मां प्रोफेशनल पोइ वरी कमु कयो पेंटर जो। पोइ मां 1995 खां वठी 2006 ताईं मुंहिंजो दुकानु हुसैनी पेंटर नाले सां। ऐं पोइ मां एतिरे क़दुरु जो पोर्ट्रेट बि ठाहियूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर किरपागार हुयो। पोइ जो वरी इहे मशीनूं निकिरी पियूं इन भेनरनि जूं, ऐं पोइ उन खां पोइ मूं कमु छॾे ॾिनो ऐं थोरी मूंखे नज़र जी तकलीफ़ थी वई, बारीक बीन कमु हुयो, इहो मूंखे काफ़ी शौक़ु हो। मां 10 या 15 किताब बि को शायदि थियल आहे? हा, मां किताब बि शाइर थिया, छो जो मां बुनियादी तौरु उस्तादु आहियां ऐं असांजो ख़ानदान उस्ताद बि रहिया आहिनि, इल्मी माण्हू रहिया आहिनि। मुंहिंजो वॾो ब्रदर ज़मीर हुसैन विस्तरो उस्तादु आहे, उन बि हिकिड़ो 12 हिकिड़ो किताबु लिखियो। पोइ मूं ॻोठ जूं यादगिरियूं, साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं, साहिती बाग, पोस्ट ऑफिस, रेलवे स्टेशन,